हैदराबाद शहर में वाक़ क़दमगाह हज़रत अली हिकु तमामु अहम मज़हबी ऐं तारीख़ी माॻ आहे। हिन जाइ खे हज़रत अली करमुल्लाह वजह इस्लाम जे चोथे ख़लीफ़े ऐं पैगम्बर इस्लाम हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾाणनि ऐं सौट जे क़दम मुबारक या हथ मुबारक जा निशाननि सां मनसूब कयो वेंदो आहे। ही माॻ शिया ऐं सुन्नी ॿिन्ही फ़िरक़नि जे अक़ीदतमंदनि लाइ वॾी अहमियत रखे थो ऐं मज़हबी हम आहंगी जी अलामत तौरु ॾिठो वञे थो। हैदराबाद शहर जो नालो ई हैदर मां निकितल आहे, जेको हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हिकु लक़ब आहे, जंहिंजी माना आहे शींहं या दिलेर। उन मां ज़ाहिर थिए थो त हिन शहर जो हज़रत अली सां रूहानी तालुक़ क़दीम आहे। शहर जो बुनियाद कलोड़नि जे हुक्मरान ग़ुलाम शाह कलोड़ो रखियो हो। रिवायतनि मुताबिक़ क़दमगाह में रखियल पत्थर जे सल्ले ते हज़रत अली जे क़दम मुबारक या पेरनि जा निशान, किन रिवायतनि में पेशानी, हथनि ऐं गोॾनि जा निशान पिणु बयानु थियनि था मौजूदु आहिनि। इहो चयो वञे थो त हीउ मुक़दस पत्थर ईरान जे काजार बादशाह फ़तेह अली शाह काजार 1805 ईस्वी में मीरनि जे दौर में ख़ासि करे मीर फ़तेह अली ख़ान टालपुर या मीर ग़ुलाम अली ख़ान टालपुर जे सफ़ीर सैयद साबित अली शाह खे तोहफ़े तौरु ॾिनो हो। शुरूआती तौर ते ही मुक़दस पत्थर हैदराबाद जे पके किले में रखियो वियो हो। बाद में 1841 ईस्वी में मीर नसीर अली ख़ान टालपुर उनखे पके किले मां मुंतक़िल करे मौजूदा क़दमगाह जी जाइ ते रखियो त जीअं अक़ीदतमंद आसानी सां उन जी ज़ियारत करे सघनि। 1843 ईस्वी में जॾहिं अंग्रेज़नि टालपुरनि खे शिकस्त ॾिनी ऐं जलावतन कयो, तॾहिं क़दमगाह जी सार संभाल जी ज़िम्मेवारी मक़ामी नौकरनि संभाली। 1908 ईस्वी में अंजुमन इमामिया क़ाइमु थी, जंहिंखां पोइ क़दमगाह जो इंतज़ाम संभालियो। मौजूदा इमारत जो बुनियाद 1993 ईस्वी में रखियो वियो, जंहिंजो नक्शो नजफ़ अशरफ में मौजूदु हज़रत अली जे रोज़े मुबारक सां मिलंदड़ जुलंदड़ आहे। क़दमगाह हज़रत अली हैदराबाद में मज़हबी हम आहंगी जी हिकु अलामत तौरु ॾिठो वञे थो। हीअ जाइ हैदराबाद जे क़दीम तरीन तजारती इलाइक़नि मां हिकु आहे ऐं उन जे वेझो ई सुन्नी बुज़ुर्ग हज़रत वहाब शाह जीलानी जी मज़ार बि आहे। मुहर्रम जे ॾियारनि में या ॿियनि मज़हबी मौक़नि ते हज़ारे माण्हू, जिनमें शिया ऐं सुन्नी मर्द, औरतूं ऐं ॿार शामिल आहिनि, गॾिजी हिन माॻ ते ज़ियारत लाइ ईंदा आहिनि। हीअ गॾियल आमद, रवादारी ऐं गॾियल एतिराम जो हिकु बहितरीन मिसाल आहे। क़दमगाह में रखियल पत्थर अटकल 5-4 इंच थुल्हे पत्थर जे हिकु सले आहे, जंहिं ते उहे निशान वाज़िह नज़र अचनि था। उनखे अक़ीदत सां ॾिठो वञे थो ऐं उन जे हवाले सां केतिरियूं ई रिवायतूं ऐं किस्सा मनसूब आहिनि। क़दमगाह हज़रत अली हैदराबाद जी न रुॻो तारीख़ी पर मज़हबी ऐं सक़ाफ़ती तौर ते पिणु सिंध जी वरिसे में हिकु नुमायां हैसियत आहे।